अस्सलाम वालेकुम। मां मुनवर लांगा, सीनियर वाइस चेयरमैन ऑल पाकिस्तान लांगा जमायत सिंध। मां अॼु इहो प्रेस कॉन्फ्रेंस मरकज़ी चेयरमैन पीर बख्श खान लांगा जे हुकूमत तहत करे रहियो आहियां त कराची में जेके मसइला मसाइल थियनि था उन्हनि खे असां पाण ॾिसूं था, पंहिंजी बिरादरी जा जेके मसइला आहिनि त ख़ासि तौर ते गुज़िरियल महीने जे 4 तारीख़ ते असांजे लांगा बिरादरी जे नौजवान गदा हुसैन लांगा खे टाउनशिप थाणे जो सिपाही आसिफ अब्बासी चेकिंग जे बहाने वठी वञी ऐं उन खां पोइ उनखे गिरफ़्तार करे छॾियो ऐं हुन जे मथां हुन सां 4 लख रुपया गॾु हुया पंहिंजी जेका हुन जॻह खपाई थी त उहे पैसा वठी करे ऐं उन जे मथां चर्च जो केस दाख़िल करे छॾियो। पोइ इन जे करे मां ख़ासि तौर ते ऑल पाकिस्तान लांगा जमायत जे वाइस चेयरमैन जी हैसियत सां कराचीअ में, सॼी सिंध में, सॼे पाकिस्तान में जेका मुंहिंजी बिरादरी आहे उन्हनि जो तहफ़ुज़ करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। इन जे करे मां SSP मलिक ऐं हिन इलाइक़े जा जेके बि मुहसिन ऐं ख़ासि तौर ते हितां जो MPA ऐं मुंहिंजे जेके साहबी ॿाहिरि आहिनि उन्हनि सभिनी खे मां दरख़्वास्त कयां थो त हिन शइ ते आवाज़ु उथारनि ऐं हीअ जेका असांजे नौजवान सां ज़्यादती थिए पई उन जो तदारक थी सघे। ऐं हिन में मुलविस आहिनि PC आसिफ अली अब्बासी ऐं SHO ताहिर कादरी जेको अॻ में टाउनशिप थाणे ते हुयो ऐं हाणे शायदि उनजो तबादलो थी वियो आहे कंहिं ॿिए थाणे ते। बिन कासिम ऐं हाणे उतां उनजो तबादलो थी चुको आहे। इन जे करे सभिनी खे दरख़्वास्त आहे त असांजे नौजवान खे खां ज़्यादतीअ खां बचायो वञे। महिरबानी। हिन महिल ताईं ईअं कोन थियो आहे, बाक़ी SHO सां मां पाण 3-4 दफ़ा राब्तो कयो ऐं हुन इहो जवाबु ॾिनो त मां तव्हां सां थोरी देरि में ॻाल्हायां थो ऐं पर पोइ हुन असां सां कोन ॻाल्हायो। ऐं असांजो जेको सिंध जो चेयरमैन आहे मिस्टर नईम खान लांगा साहब, उन बि हुन सां 3-4 दफ़ा राब्तो कयो पर हुन को सही जवाबु कोन ॾिनो। तव्हां एहतजाज कयो? न, हिन महिल ताईं कोन थियो आहे। जेकॾहिं हाणे SSP मलीर असां सां ताउन कंदो ऐं असांजी हक़ जी ॻाल्हि ॿुधंदो त शायदि पोइ हिन मामले खे असां रफ़ा दफ़ा कंदासीं, पर जेकॾहिं असां सां इंसाफ़ु न थियो त असां माण्हू बि कढंदासीं ऐं असां रोड ब्लॉक कंदासीं।